अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। जीअं त तव्हां ख़बर आहे त असां एंट्री टेस्ट जी प्रिपरेशन जी तैयारी करे रहिया आहियूं, जंहिंमें असां मैथ ऐं इंग्लिश सोल्व करे आयासीं सिंपल पेपर जी। हाणे जनरल नॉलेज जी ॾिसंदासीं, जनरल नॉलेज में कहिड़े टाइप जा क्वेश्चन अचनि था। अगरि तव्हां कंहिं बि वन पेपर एमसीक्यूज़ टेस्ट जी तैयारी करे रहिया आहियो, चाहे उहा तव्हांजी जॉब रिलेटेड हुजे जंहिंमें पुलिस आहे, या उन खां अलावा तव्हां एंट्री टेस्ट जी तैयारी करे रहिया आहियो, या कंहिं बि 1 खां 15 ग्रेड जी तव्हां जॉब जी तैयारी करे रहिया आहियो, त ही जनरल नॉलेज जी वीडियो तव्हांजे लाइ कारआमद साबित थींदी। त सभिनी खां पहिरियां ही ॾिसंदासीं त ही जेको सिंपल पेपर असांखे मिलियल हो सुफ़ी यूनिवर्सिटी जो, हुन में जनरल नॉलेज कहिड़े टाइप जी आहे। हाणे क्वेश्चन 1 आहे, हिन में हू इज़ द करंट चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान। त हिन में जेको आहे ऑप्शन ॿिया हुया, हिन में करेक्ट ऑप्शन मूं रखियो आहे काज़ी फ़ाइज़ ईसा। तव्हांखे ख़बर आहे त हाणे जेको करंट ईयर आहे उहो काज़ी फ़ाइज़ ईसा आहे। त अहिड़े टाइप जा जेके क्वेश्चन हूंदा आहिनि उन्हनि खे रीविज़िट कबो आहे बार बार, त जीअं ख़बर पइजी पए। छो जो हिन खां अॻु में काफ़ी जस्टिस रहिया आहिनि, जीअं जस्टिस गुलज़ार अहमद आहे, जस्टिस साकिब निसार हो, त इहे असांजे जेके चीफ जस्टिस रहिया आहिनि। त हींअर जेको करंट चीफ जस्टिस आहे उहो काज़ी फ़ाइज़ ईसा आहे। क्वेश्चन नंबर ॿियो आहे, हिन में टोटल नंबर ऑफ सीट्स इन सिंध असेंबली। सिंध असेंबली में घणियूं सीट्स आहिनि, टोटल नंबर ऑफ सीट्स। हिन जो करेक्ट ऑप्शन सी आहे 168, इहो करेक्ट आहे। हु चूज द नेम ऑफ पाकिस्तान। पाकिस्तान स्टडी में सवाल आहे, त ऑप्शन नंबर डी चौधरी रहमत अली इज करेक्ट ऑप्शन। द नेशनल एंथम ऑफ पाकिस्तान इज रिटन बाय। त ऑप्शंस मिलियल आहिनि ऐं असांखे ख़बर आहे जेको नेशनल एंथम रिटन बाय कंहिं कयो, हफ़ीज़ जालंधरी। व्हाट इज द नेम ऑफ क्रिकेट स्टेडियम लोकेटेड इन हैदराबाद। त जेके हैदराबाद जे आसपास रहनि था उन्हनि खे इहो नालो ज़रूर यादि हूंदो। जीअं इन में ऑप्शन में इकबाल स्टेडियम, कज़ाफ़ी स्टेडियम, नेशनल स्टेडियम, नियाज़ स्टेडियम। त जेके बि हैदराबाद में सिंध में आसपास रहनि था उन्हनि ज़रूर नियाज़ स्टेडियम्स जो नालो ॿुधो हूंदो, छो जो हिते मल्टीपल टेस्ट थींदियूं आहिनि, मल्टीपल इवेंट्स थींदा आहिनि। त ही जेको ऑप्शन डी आहे इहो करेक्ट आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेयर इज द बिगेस्ट हाइड्रो इलेक्ट्रिक पावर स्टेशन फाउंड इन पाकिस्तान। त किथे हाइड्रो इलेक्ट्रिक पावर स्टेशन आहे, त हिन जो करेक्ट ऑप्शन सी मंगला डैम आहे। तरबेला, खानपुर, वरस या मंगला, त हिन जो करेक्ट ऑप्शन जेको सी आहे उहो मंगला डैम आहे। हु इज द करंट चीफ मिनिस्टर ऑफ। करंट चीफ मिनिस्टर केरु आहे, सैयद मुराद अली शाह। लास्ट टाइम भी इहो हुयो, लास्ट इलेक्शन में, हाणे हिन इलेक्शन में बि सेम ई थियो आहे, सैयद मुराद अली शाह। व्हाट इज द नेम ऑफ डिजर्ट फाउंड इन सिंध। सिंध में कहिड़ो डिजर्ट आहे, सभिनी खे ख़बर आहे थर्ड डिजर्ट जेको आहे उहो सिंध में आहे। फर्स्ट वुमन पायलट इन पाकिस्तान। पाकिस्तान जी फर्स्ट वुमन पायलट कहिड़ी आहे। हाणे डिफरेंट ऑप्शंस मौजूद आहिनि, इन में जेको ऑप्शन ए आहे शुक्रिया खानम, इहो करेक्ट आहे। Which is smallest state in Asia। एशिया में smallest state कहिड़ी आहे, त इहा ऑप्शन सी मालदीव्स जेको आहे करेक्ट आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, द फिडल कास्ट्रो वाज द प्रेसिडेंट ऑफ। फिडल कास्ट्रो किथां जो प्रेसिडेंट आहे। हिन में ऑप्शन मिलियल आहिनि, ए स्पेन, बी पोलैंड, सी क्यूबा, डी साउथ अफ्रीका। त जिन्हनि जो थोरो हिस्ट्री वग़ैरह में इंटरेस्ट हूंदो त उन्हनि खे ख़बर आहे त हिन जो जेको ऑप्शन सी आहे क्यूबा इज करेक्ट। हाउ मेनी टाइम्स पाकिस्तान won the cricket world cup। पाकिस्तान घणा चकर क्रिकेट वर्ल्ड कप विन कयो आहे, इहो सभिनी खे ख़बर आहे त पाकिस्तान जेको आहे क्रिकेट वर्ल्ड कप जस्ट वंस विन कयो आहे 1992 में, जेको इमरान खान जी कैप्टनसी में विन कयो वियो। त ईअं हाणे जेके रिसेंट गेम्स थिया आहिनि, जीअं हींअर जीअं अरशद नदीम गोल्ड मेडलिस्ट खटी आयो आहे, त हाणे इन में तव्हांखे उनजे ईयर पुछी सघनि था त अरशद नदीम गोल्ड मेडल कहिड़ी डेट ते खटियो, अरशद नदीम गोल्ड मेडलिस्ट आहे कहिड़े हुन जेवलिन थ्रो जे केतिरो परे हुन जेवलिन थ्रो कई त उहो उनखे गोल्ड मेडल मिलियो, ऐं उनजो रिकॉर्ड छा हुयो। ऐं अरशद नदीम जेको रिकॉर्ड ब्रेक कयो आहे त उहो घणा साल पुराणो रिकॉर्ड आहे, 118 साल जो रिकॉर्ड जो आहे। ऐं उनखे हींअर जेको आहे 6th नंबर ते हू जेको सम्झो त हुनमें माहिर जी चइजे त जेवलिन जो माहिर हू दुनिया में उनखे 6th नंबर ते हींअर कंसीडर कयो थो वञे। त इहे जेके रिसेंट जेके क्वेश्चन ठही सघनि था एंट्री टेस्ट में, जॉब टेस्ट में। विच कंट्री हैज नो रिवर। त ही जेके हू त ॿिया कंट्री डिफरेंट कंट्रीज़ हूंदा जिन खे रिवर न हूंदो, अकॉर्डिंग टू हिन क्वेश्चन जे जेको कहिड़ो कंट्री आहे, त हिन जो ऑप्शन ए कतर जेको आहे इन में करेक्ट ऑप्शन आहे। लास्ट मुगल एम्परर वाज
त आखिरी जेको मुगल एम्परर केरो वो ऑप्शन सी करेक्ट आहे, बहादुर शाह जफर। हिन में कॾहिं कॾहिं फर्स्ट मुगल एम्परर जो अची वेंदो आहे, कॾहिं लास्ट मुगल एम्परर जो अची वेंदो आहे। क्वेश्चन नंबर 75 आहे, ISPR स्टैंड्स फॉर तो इंटर सर्विसेज पब्लिक रिलेशंस। हिननि में हिकिड़ो ई वर्ड जो डिफरेंट हूंदो आहे, त तव्हांखे ध्यान सां सॼा ऑप्शन पढ़ी करे ऐं पोइ जेको राइट ऑप्शन हुजे उनखे ट्रिक करणो आहे। हू इन्वेंटेड द FM रेडियो, FM रेडियो इन्वेंट कयो। हिन में ऑप्शन ई जेको आहे एडविन हॉवर्ड आर्मस्ट्रॉन्ग जेको आहे करेक्ट ऑप्शन आहे। हू इन्वेंटेड द टेलीफोन, इहो असां काफ़ी पढ़ंदा आहियूं। एलेक्जेंडर ग्राम बेल जेको आहे उन टेलीफोन खे इन्वेंट कयो। नेक्स्ट क्वेश्चन आहे, रिवर इंडस इज अ लॉन्ग रिवर लीडिंग टू द अरेबियन सी, इट गोज थ्रू मेनली विच कंट्री। त तव्हांखे ख़बर आहे त इंडस रिवर जेको आहे सिंधु दरिया खे चयो वेंदो आहे ऐं जेको आहे पासिस थ्रू पाकिस्तान, जेको करेक्ट ऑप्शन आहे हिन जो डी। तेहरान इज द कैपिटल ऑफ विच कंट्री, तेहरान जेको आहे कहिड़े कंट्री जो कैपिटल आहे, त हिन जो करेक्ट ऑप्शन आहे बी, ईरान। K2 इज माइटी माउंटेन इन विच कंट्री, त K2 जेको आहे इहो पाकिस्तान ऐं चाइना जे विच में आहे, त इन करे जेको ऑप्शन सी आहे इहो करेक्ट आहे। त उम्मीद था कयूं तव्हांखे ही इंफॉर्मेशन मिली वई हूंदी त यूनिवर्सिटी में एंट्री टेस्ट जी जनरल नॉलेज जा कहिड़ा क्वेश्चन अचनि था। त मज़ीद अहिड़े इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो वहां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।